नाज़रीन, मज़हबी आलिमनि, मशाइख़नि ऐं गादी धड़ियुनि फ़लस्तीन में हलंदड़ इसराइली जारियत खे रोकराइण लाइ इस्लामी ऐं आलमी बिरादरी खे फ़ौरी तौर ते नोटिस वठण जी अपील कंदे चयो आहे त मग़रिबी दुनिया हिक साज़िश तहत मुसलमाननि जे इतिहाद खे छीहो रसाए इंसानियत खे बि लॼाए रही आहे। अहिड़ी सूरत हाल में पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾिनल पैगाम ते अमल कंदे नबी पाक जी सुन्नत ते हलंदे अहिड़ियुनि साज़िशुनि खे मुंहुं ॾियण वक़्त जी ज़रूरत आहे। औक़ाफ़ मज़हबी मुआमलनि ऐं ज़कात अशर जे सूबाई वज़ारत पारां ठटे में गुज़िरियल राति फ़जर महल ताईं मुनक़िद करायल महफ़िल मुस्तफ़ा रहमतुल्लिल आलमीन कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे ख़तीब पाकिस्तान अल्लामा डॉक्टर कोकब नूरानी जमात महमूदिया कादरिया पाकिस्तान जो रूहानी पेशवा अल्लामा हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद महमूदी, अल्लामा साहिबज़ादा उज़ैर मोहम्मद, अल्लामा मोहम्मद अकरम सईदी, तहरीक इस्लाह उम्मत पाकिस्तान जे चेयरमैन अल्लामा मुफ्ती मोहम्मद यामीन रहमानी जुमारी, दरगाह शाह मुराद शाह शिराज़ी जे गादी नशीन पागारो इस्माइल शाह शिराज़ी, शाहजहां जामिया मस्जिद ठट्टो जे ख़तीब अल्लामा मौलवी मोहम्मद शाकिर सिद्दीकी, मौलाना मुफ्ती रज़ा हुसैनी ऐं ॿियनि आलिमनि मशाइख़नि ख़िताब कंदे चयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं सूरत न रुॻो इस्लाम जे मुकमल तौर ते रूह आहे पर नबी साईं जिन जी सीरत ज़िंदगी इंसानियत जो पैगाम ॾींदड़ आहे। मौसिन कायनात नबी पाक जिन त दुश्मननि सां बि बहितर बर्ताव कयो, हिन वक़्तु मज़लूम मुसलमाननि ख़िलाफ़ इस्लाम दुश्मन क़ुवतुनि हमले आवर आहिनि। फ़लस्तीन अंदरि इसराइल जे थींदड़ अंदूनाक ज़ुल्म ऐं बर्बरियत इंसानियत जा समूरा लीका लताड़े छॾिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में उम्मत मुस्लिमा सां गॾोगॾु पूरी दुनिया खे हिन मामले ते संजीदा किरदारु अदा करे इसराइली जारियत खे रोकण लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे औक़ाफ़ मज़हबी मुआमलनि ऐं ज़कात खाते जे सूबाई वज़ीर रियाज़ हुसैन शिराज़ी चयो त हिन वक़्तु फ़लस्तीन ऐं कश्मीर में मुसलमाननि सां बदतरीन ज़ुल्म थी रहियो आहे। दुनिया जे 1.5 अरब मुस्लिम दुनिया बि ख़ामोश तमाशाई बणियल आहे। पाकिस्तान जेतोणीकि पंहिंजो वाज़े मौक़िफ़ रखंदो रहियो आहे पर इंसानियत जूं हदूं ओरांगे मासूम ॿारनि ऐं औरतुनि खे निशानो बणाए शहीद कंदड़ इसराइली ज़ुल्म ज़ालिम रियासत ख़िलाफ़ नबी साईं जिन जी सुन्नत ते अमल कंदे मुसलमान मुल्क अॻिते अचनि ऐं आलमी बिरादरी खे अहिड़ी इंसानियत जे क़त्ल आम जो नोटिस वठाइण ते मजबूर थियनि। उन मौक़े ते सना ख़्वाननि ऐं नात ख़्वाननि हमदो सना ऐं नात पेश करे रूहानी महफ़िल खे पुरजोश बणायो।